हुज़ूर सजन फरमाइनि था ॿ आवाज़ जेके उन्हनि ते ख़ुदा जी लानत आहे। हिकिड़ो सौत नाइहा जो, माना जेको नौवा फ़ानी आहे, पिटको जेको माण्हू करे थो, पिटके जो आवाज़, माना कंहिं ॾुख ऐं कंहिं ग़म खे यादि करे या ग़म जे सूरत में हिकिड़ो माण्हू जज़ा फज़ा करे थो, पिटे कोहे थो, त उन सूरत में जेको आहे सो जेको माण्हू आवाज़ु कढे थो उनजे लाइ प्यारे पैगम्बर अलैहिस्सलाम छा फरमायो, असौतान मलऊन आहे। इहो सौत जेको आहे मलऊन आहे, चाहे औरत हुजे चाहे मर्द हुजे। ईअं न आहे त को औरत आहे त पोइ हुनजो मलऊन आवाज़ु आहे, जे मर्द आहे त पोइ हुन ते वरी रहमत आहे, न। तकलीफ़ जे लाइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ख़ुदि क़ुरान शरीफ़ इहा ॻाल्हि फरमाई, अल्लज़ीना इज़ा असाबतहुम मुसीबह क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन उलाइका अलैहिम सलवातुम मिर रब्बिहिम व रहमह व उलाइका हुमुल मुहतदून। जिन खे तकलीफ़ पहुचे थी चवनि था इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। तकलीफ़ जी माना कहिड़ी बि तकलीफ़, ज़रूरी न आहे त को माण्हू ख़ुदा न ख़ास्ता फ़ौत थी वञे, मरी वञे, पोइ हाणे उहा तकलीफ़ न। तकलीफ़ जी तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॿुधायां, अंदाज़ो लॻायो त माना इन लफ़्ज़ जी छा हिकिड़ी यानी हैसियत आहे ऐं छा हुनजा आहिनि प्रोटोकॉल। अचे थो रिवायत में हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बीबी साहब अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु तआला अन्हा जे हुजरे में तशरीफ़ फरमा हुया। उते ॾीओ ॿरे पियो, ॾीओ ॿरंदे ॿरंदे अचानक हवा जो हिकु झटको अची वियो, ॾीओ विसी वियो। हीअ ॾीओ विसी वियो, राति हुई, अंधेरो हुयो, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। बीबी साहब अर्ज़ु कयो, साईं भला हीअ कहिड़ी ॻाल्हि जंहिंजे करे तव्हां इन्ना लिल्लाहि पढ़ियो, ॾीओ विसाए वियो, बत्ती ॿारियूं था, को मसइलो त न आहे। फरमायो न, जेका तकलीफ़ अचे थी माण्हू इन्ना लिल्लाहि पढ़े, या तरग़ीब ॾिनऊं या तालीम ॾिनऊं, तरबियत ॾिनऊं, जहिड़ी बि तकलीफ़ मोमिन खे अचे, छो त मोमिन खे जेका बि तकलीफ़ अचे थी उन में हुनजे लाइ ख़ैरु आहे, उन में हुनजे लाइ भलाई आहे, उन में हुनजे लाइ अजुर आहे, बशर्ते को सबुरु करे, बेसब्री कंदो सवाबु न आहे। हीअ जो रिवायत में हिकिड़ी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े हंधा गुज़र फरमाए रहिया, हिकिड़ी औरत हुई, उहा क़बर ते वेठी हुई, जज़ा फज़ा करे पई, पिटे खोए पई। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गुज़रिया, हुनखे हिदायत कयूं त चयो बाबा जज़ो फज़ो न कर, पिट खो न कर, सबुरु कर, अलाह तोखे अजुर ॾींदो, इन्ना लिल्लाहि पढ़। चई हल हल, तोखे कहिड़ी ख़बर, मूंसां जेका थी आहे उहा मूंखे ख़बर आहे, तोखे कहिड़ी ख़बर, तोखे त हथ ई न आहे लॻो। मतिलबु नऊज़ बिल्लाह अहिड़े क़िस्म जा अल्फाज़ न ॻाल्हाया, ग़लती बि। पोइ हुनखे कंहिं ॿुधायो, बाबा तूं कंहिंसां ॻाल्हायो, तोखे ख़बर आहे? चई न, चई प्यारे पैगम्बर अलैहिस्सलाम तोखे हिदायत पिया कर। वीचारी उथी रंग ते पिटे पई वेठी, क़बर ते वेठी, हुनजो औलाद मरी वियो, वीचारी भॻी साईं जी ख़िदमत में आई, चई साईं मूंखे ख़बर न हुई, क़ुर्बान वञा, मूंखे ख़बर न हुई त तव्हां आहियो, मां इन जे करे तव्हांखे उबता सुबता लफ़्ज़ ॻाल्हायो, माफ़ु कयो। सबुरु सदमत ऊल आहे, हुनखे फरमायो सबुरु हूंदो आहे पहिरें सदमे जे वक़्तु, जॾहिं सदमो पहुचे थो माण्हू सबुरु करे, पहिरियों माण्हू बकवास करे, घटि वधि ॻाल्हाए, उनजो अजुरु हलियो वेंदो, थियणो आहे जेको थींदो। तक़दीर त अलाह जे हथ में, अवल क़दर ख़ैरी व शर्री मिन अल्लाह तआला, तक़दीर ख़ैर शर जी अलाह ताला जी तरफ़ां आहे। तक़दीर खे माण्हू छा कंदो, बाक़ी अलाह खां आफ़ियत घुरिजे, उहा हिकु जुदा ॻाल्हि आहे। अलाह खां सूए तक़दीर खां पनाह घुरिजे। अलाह मिनी जीअं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अलाह मिनी अऊज़ु बिका मिन जहदिल बला व दरकिश शका व सूइल क़ज़ा व शमाततिल अदा। या अलाह मां पनाह थो घुरां तकलीफ़ जे पहुचण खां, सूइल क़ज़ा बुरी तक़दीर खां, व शमाततिल अदा दुश्मननि जी शमातत ऐं उन्हनि जे टोकुनि खां। अलाह असांखे बचाए, दुआ पाण घुरी अथनि। सूइल क़ज़ा खां अलाह खां पनाह घुरणी आहे, लेकिन मतिलबु सबुरु बि करिणो आहे। ख़ुदा न ख़ासि का अहिड़ी तकलीफ़ अची थी वञे, सबुरु, उन में सबुरु इहो बाइस अजर आहे। बेसब्री ऐं जज़ा फज़ा इहो माण्हू जे लाइ नाजाइज़ बि आहे ऐं ग़लति बि आहे। तॾहिं मां तव्हांखे चयुमि त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, सौतान मलऊनान, सौतुन नाहिया, सौतुल मज़ामीर, हिकिड़ो जज़ो फज़ो पिट खो जो आवाज़ु, पिटण जो आवाज़ु, ऐं ॿियो
मज़ामीर साज़नि जो आवाज़ साज़ जेको वॼे थो उन ते बि अलाह जी लानत आहे फरमाईंदा लानत वरी ॿिए हंधि फरमाइनि था अल गिना युम्बितुल निफाक कमा युम्बितुल माउ ज़रा इहो गिना जेको आहे इहो आवाज़ साज़ सुरूद जो इहो जेकॾहिं माण्हू बार बार ॿुधंदो रहंदो युम्बितुल निफाक कमा युम्बितुल माउ ज़रा फरमायो प्यारे पैगंबर अलैहिस्सलाम इहो निफ़ाक़ खे मुनाफ़िकी खे ईअं फुटाईंदो आहे ऐं उनखे वधाईंदो आहे जहिड़ी तरह तव्हां पोख खे पाणी ॾियो पोख खे पाणी ॾींदो त कीअं गाह सलाह जेके अंदरि पिया हूंदा मुर्दा हूंदा उहे बि ज़िंदा थी वेंदा अहिड़ी तरह माण्हू जी दिलि में जेका थोरी घणी का कमी बेशी हूंदी नुक़सानु हूंदो उहो निफ़ाक़ हूंदो का अहिड़ी कमज़ोरी हूंदी ईमानी का अमली उहा बि निफ़ाक़ जी सूरत में फुटी ऐं निकिरी ईंदी जॾहिं निफ़ाक़ हुनजो निकिरी ईंदो उहो किस्ब ऐं कूड़ उनजे ज़ुबान ते हूंदो पाण फरमायूं आयतुल मुनाफ़िक़ सलास इज़ा हदस कज़ब व इज़ा वादा अख़लफ़ व इज़ा तुमिन ख़ान मुनाफ़िक़ जूं निशानियूं टे हूंदियूं ॻाल्हि कंदो कूड़ो माण्हू उहो मुनाफ़िक़ ऐं अलाह तबारक व तआला फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू इत्तक़ुल्लाह व कूनू मअ सादिक़ीन ए ईमान वारो अलाह जो ख़ौफ़ रखो सचनि सां साथ ॾियो कूड़े माण्हू खां पाण खे बचायो अलाह तबारक व तआला असांखे कूड़ खां कूड़े माण्हुनि खां अहिड़े क़िस्म जी ज़िंदगी खे अलाह जी पनाह में रखे सचनि माण्हुनि जो साथ नसीब फरमाए अलाह तबारक व तआला पंहिंजो ज़िक्र शुक्र अता फरमाए